नाज़रीन, दादू खां सां रिपोर्ट शेयर कई है। कुर्बान खोसो रिपोर्ट मूजिब खैरपुर नातन शाह थाणे जी हद ॻोठ शेर मोहम्मद लगारी में दिल झोरींदड़ दर्दनाक वाक़ियो पेश आयो। मुस्मात राबिया धी दीदार लगारी सां ज़ाहिद वल्द हाजी नज़र मिर्चू वल्द मुहर्रम लगारी वारनि घर अंदर दाख़िल थी मुबीना ज़ना कई। मुस्मात राबिया जी अमड़ मुस्मात हुमेरा लगारी इंसाफ़ जे लाइ दादू सेशन कोर्ट पहुची दरख़्वास्त जमा कराए छॾी। अर्ज़दार मुस्मात हुमेरा लगारी दरख़्वास्त में मौक़िफ़ ॼाणायो आहे त असीं ग़रीब मिस्किन पौड़ीअ ताईं मां सुबुह सवेर बनीअ ते बसरनि जे वाढे ते वियसि त कुझु देरि खां पोइ मुंहिंजी नंढी धीउ रोईंदी बनीअ ते आई ऐं ॿुधायईं त भेण राबिया खे ज़ाहिद ऐं मिर्चू लगारी वारा ज़बरदस्ती घर में घिड़ी मारनि था। मां यकदमि घर पहुतमि त ॾिठमि त ॿिन्ही जवाबदारनि जे हथ में पिस्टल हुआ ऐं मुंहिंजी न्याणी राबिया घर अंदर हेठि ज़मीन ते सुथल ऐं खून में लिथ पित हुई। न्याणी राबिया ॿुधायो त जवाबदार ज़ाहिद मूंसां ज़बरदस्ती ज़ना कई आहे। मां न्याणी साण करे पुलिस स्टेशन खैरपुर नाथन शाह वियसि, मगर पुलिस मूंखे न्याणी जे इलाज जे लाइ लेटर बि जारी न कयो ऐं नई जवाबदारनि ख़िलाफ़ FIR दर्ज कई। मजबूर थी दादू जी अदालत आई आहियां, इंसाफ़ थी घुरां। जंहिं ते जनाब फर्स्ट एडिशनल सेशन जज मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज नदीम बदर काज़ी जी अदालत SHO पुलिस स्टेशन खैरपुर नाथन शाह खे टेलीफोन ज़रिए पाबंद कयो त अर्ज़दारनि जी FIR दर्ज करे सूमर ॾींहुं अहिड़ी कापी कोर्ट सॻोरी में पेश करण जा अहकामात जारी कया आहिनि। SHO अली अकबर चन्ना मीडिया खे ॿुधायो त मुतासिर औरत थाणे ते कोन आई आहे। कोर्ट सॻोरी जे हुकुम तहत कोर्ट सॻोरी जो हर आर्डर ते अमल करे मुलविस जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाईंदासीं। जल्द खां जल्द जवाबदारनि खे गिरफ़्तार पिणु कयो वेंदो। मुतासिर औरत जी दादरसी थींदी। अच्छा मसलो अबा असां सुबुह जो सवेर जो इहे 5 बजे मला जे अज़ान खां इन टाइम ते असां ग़रीब आहियूं यतीम। अबा असां वियासीं बसरनि जे वाढी ते हे नंढा असांजा कटियल माप जा बचड़ा हे वेठियूं सभु वञा पई वाढी ते। पुटु मुंहिंजो हीन खे ॾींहुं बुखार नंढड़ी खे मां वियसि उन हेतिरी नंढड़ी भेण गॾु छॾे वई हुअसि। अबा मां उते वियसि, केॾी महिल जो मूंखे ख़बर पए त छोकिरी खे ज़ोरी ज़ना ज़ाहिद ऐं मिर्चू अबा खे चवां रेवालो खणी मथां बीठसि ज़ोरी ज़ना पियसि ज़ाहिद। अबा खे चवां मां आखो जॾहिं की छोकिरी भॼंदी वॾाई आई अम्मा अबा अधी खे ज़ाहिद छोकिरी त घर जो माण्हू ज़ाहिद मिर्चू अधी खे मारनि पिया। अबा तव्हां केरु आहियो? असां लेगारियूं। अबा किथे वेठा हुआ? असां वेठा आहियूं अबा शेरमंद ॻोठ खैरपुर में हेॾे ई वेठा असां हेॾे ई वेठा आहियूं। तव्हांजो नालो छा आहे? मां मुंहिंजो नालो हुमेरा। अबा मां जेॾी महिल भॼंदी आई आहियां मुंहिंजो नालो राबिया। अबा जेॾी महिल मां भॼंदी आई आहियां मां ॾिठमि पाण त हीअं भॻा त विया पुटु मूंखां त ज़ोर हलिया विया। मां हथो हुननि जे हथ में रेवाला मुंहिंजे हथ में जजी बजणा ज़ाहिद ऐं मिर्चू। अबा इहे ॿिन्हिनि जे हथ में औज़ार मां तले मुंहिंजी बचे खे वात बंदि करे थाणे ते खैरपुर वियसि। उन मूंखे चयो त इहो मां इहो FIR न कंदसि। जवाबदार का कार्रवाई न कई पुलिस का कार्रवाई न कई ना पुलिस जे वेठा आहिनि ॿाहिरि उन्हनि जो ॿाहिरि मूंखे कुझु कोन ॾिनो। अबा उन्हनि जो अबा पासे वारा उन्हनि जे चए ते तव्हां SSP दादू का कहिड़ो मुतालबो कंदो? हा बा SSP दादू का कहिड़ो मुतालबो कंदो? मूंखे FIR कटे ॾियो। मूंसां महिरबानी कयो। मां यतीम मां ग़रीब। अबा मां मज़ूरी खां मुंहिंजो मुड़ुस में नज़र न ॿुधे मुंहिंजो चढ़ियो फ़क़ीर मुंहिंजा पुट नंढा मज़ूर मां रन ज़ारे बचा वठूं तातींदी थी वता मूंसां बेवाजिबी ज़ुल्म। अबा